अल्लाह ताला जिब्रील के फरमाइंदा फरिश्तन की जमा साफले विच लही गया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सब झंडा लगाइंदा है घर ते मस्जिद ते उता कंदे मिलाद वाला सावा सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उन्हनि जा झंडा असां जो साओ झंडो साईं जे गुंबद ते ताज सुभान अल्लाह। जिब्रील साओ झंडो खणी अचे बैतुल्लाह ते लॻी सुभान अल्लाह। लैलतुल क़द्र जी रात फरिश्तन के चवंदा पखिड़ जी वञ वाला जो तुम हलो दुनिया में किथे वञो जंहिं जगह ते ॾिसो कि नमाज में मसरूफ़ आहिनि उते पहुचो कि ज़िक्र अस्कार में मसरूफ़ आहिनि उते पहुचो कि जमातुन में कि इनफरादी कि इज्तिमाई कि जबलन में कि गारन में कि चुरन में कि समुंडन ते कि दरियान ते फज़ाउन में खलाउन में मस्जिदुन में इबादत गाह में जिथे जिथे अल्लाह जा बना नमाज दे अंदर मसरूफ़ जिक्र में मसरूफ़ कुरान दे तिलावत में मसरूफ़ मदीने वाले दे दुरूद सलाम दे मसरूफ़ अल्लाह जो कुरान ही बनो माग में बेशारो कयो हो अल्लाह मोकलींदो मलाइकन के लो हेठ तवा दरगो चयो हो बराबर कंजो कम यो खून रेज़न वारो ब्याहे फसादन जो ब्याहे पर इए नाहे तके सब ही आया पंज आंगरियों बराबर कोनन के इनन के रातन जे जागण वारा भी आया अल्लाह जे हुजूर में रोण वारा भी आया खुदा के वादाण वारा भी आया अखन ना गुड़ा गाण वारा भी आया गुनाह जा इतराफ करण वारा भी आया खुदा जे मोहब्बत में मदीने वाले जे मोहब्बत में जागण वारा भी आया बारा थी रहा हुजूर जी उम्मत हिन जाय ते वेठिया कुरान करीम जिक्र जी महफिल हली रहिया फरिश्तन के हुक्म लही वञो उन्हनि जगहनि ते वञी पहुचो जॾहिं उहे ज़िक्र कनि तव्हां सां गॾु वञी वेहो महफिल में वेठा गॾिजी वञी वेहो जॾहिं दुआऊं कनि तव्हां उन्हनि जे दुआउनि ते आमीन चओ मुस्तफा जी उम्मत के बनी करे सलाम बि चओ त हबीब जी उम्मत सां मुसाफ़ो कयो हथ ते मिलायो असां के भली खबर न पवे मुखे भली खबर न पवे अवां के भली को न खबर पवे फरिश्ता अचन था शाहिद वे थन था दुआउन ते आमीन भी चवन था हुकुम थे तो अल्लाह जो वजो ही दुआ घरन तवा आमीन जो ऐ हुजूर जो फरमाना त जे आमीन सा दुआ इमाम या को भी दुआ घरे तवा आमीन चो छो त तवा जे आमीन ते फरिश्ता भी आमीन चवंदा ओ जे आमीन सा फरिश्तन जे आमीन जी मुआफ़क़त थींदी दुआ अल्लाह कबूल फरमाए दुआ जिब्रील चवंदो त खुदा जो हुक्म दुआ घुरन आमीन चो वडी के सलाम भी चो वडी सा हथ में मिलायो फरिश्ता पूरी दुनिया में पखड़जी वेंदा पर कन बुजुर्ग आरिफ तइयो भी लिखियो मलाइक पर मलाइकन जो सरदार जिब्रील भी सलाम कंदो आहे के सा हथ में मिलायो उन जी निशानी आहे महफिल थींदी खत्म असी दुआ भरी वेंदा सो रवाना थी तो तव्हां भी पंहिंजे दुआ में मसरूफ़ थियो जंहिं में भी दुआ में रिकत पैदा थी रिकत नरमी पैदा थी गुनाह ते पेशेमानी थी खुदा जो खौफ आयो अखिन मां ॻोढ़ा आया अल्लाह जो डप थियो गुनाह के याद कंदे रोई वेठो पक समझ त जिब्रील सलाम भी करे वयो थई त हथ ते मिलायो थई सुबह ताईं सिलसिलो हलंदो आहे जॾहिं सुबह सादिक थिए थी फरिश्ता वापसि था वञनि जिब्रील के फरिश्ता अर्ज़ कंदा तूं असांजो सरदार आहे भला ॿुधाए त सही हिन राति लही आयासीं अल्लाह जे तरफ़ां ख़ासि कहिड़ो इनाम पंहिंजे हबीब जे उम्मत खे अल्लाह ॾिनो सॼी राति में हलियासीं कॾहिं निमाणी जे कुझु ॻोठ में कॾहिं लस मेले में कॾहिं अफ़गान में कॾहिं अमेरिका में कॾहिं सऊदीअ में पूरी दुनिया में पे हलियासीं इनाम आख़िर में छा थियो जिब्रील जे तो चेन माण्हू खे छॾे सभिनी गला बख़्शे छॾी
चार रहिजी चैन के छॾे वियो बाक़ी सभिनि जी बख़्शिश थी वई कहिड़ा चार रहिजी विया शराबी रहिजी खुदा बचाए आमीन चवंदा शराबी मुदमिन शराब हमेशा शराब जो आदी जो तौबा है वञा कोन थियो पीमा जो नाफरमान इहो बि रहिजी मिट्टी माइके जा ताल्लुक छोड़ण जे बजाय छिनण वारो सिले रहने के खत्म करण वारो हुजूर फरमायो सच मन खत्म जेको तोखां कटे उन सां गॾु जेको ताल्लुक टोड़े उन सां तूं ताल्लुक खे टोड़ न हुजूर जे उम्मत खे टोड़ न रिश्तन खे टोड़ न मिट्टी माइके टोड़ न जेको टोड़े तो उन खे छोड़ जेको टोड़े तो उन खे खुदा भी माफ़ कंदो करे इहो बि माण्हू छॾियो थो वञे मुदमिन शराबी जेको हमेशा शराब में रहे तो बस इहो बि रात में रहिजी थो वञे बीमा जो जेको नाफरमान आहे इहो बि रात में रहिजी थो वञे ऐं जेको अजा जो ख़ामखा कंहिं मुस्लमान सां बुग़्ज़ अंदर में रखियो वेठो आहे बुग़्ज़ रखियो वेठो आहे इन खे बि छॾियो थो वञे अलाह फरमाए थो जेसि ताईं इहे बुग़्ज़ नथा कढनि पाण में नथा ठहनि त मां बि हिन सां कोन थो ठहां इहो बि रहमत खां परे आहे ऐं जेको क़ता रहमी थो करे माना रिश्तनि खे टोड़े थो इन खे बि माफ़ी कोन थी मिले ऐं इहो जेको माण्हू पीउ मां जो नाफ़रमान आहे इन खे बि माफ़ी कान थी मिले जेको दाइमी शराब में मस्त रहे थो इन खे बि रात में माफ़ी कान थी मिले इन जैन खे छॾ तादाद कुझु घटि वधि कनि हदीस में आहे जिब्रील मलाइका के फरमाइंदो बाकी जेड़ा तेड़ा नंढा वॾा गुनाहगार सभिनी खे अल्लाह मुस्तफा जे सदके माफ़ी ॾिए रब रिझाइण सला रब रिझाइण चओ रब रिझाइण सला रब रिझाइण सला में पाए अदा मेरे नई महबूब मोहम्मद परवर के पर जाएगा चौदह रज़ा सुभान अल्लाह रब रिझाइण सला रब रिझाइण सला सभिनी साईं जो वसीलो वरतो सभिनी सां मेहरबानी थी हज़रत आदम अलैहिस्सलाम वरतो उन सां मेहरबानी थी नूह अलैहिस्सलाम जे बेड़े खे अल्लाह तार पार पहुचायो मुस्तफा जो इस्म मुबारक लिखियल हो उन जे सदके में हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह सां औलाद जे अंदर मेहरबानी थी जो मुस्तफा जो नूर उन में मौजूद हुयो सभिनी सां मदीने वारे जे सदके में मेहरबानी थी तो असां सां हिते में मेहरबानी थी या अॻिते बि उम्मीद आहे त मुस्तफा जे सदके मेहरबानी थी हशर वेल हूंदा सवेरा कलाक तो मुझे पूरो थी हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे मज़ूरी बि तव्हां खां इजाज़त वठंदुसि न ॻाल्हाईंदो सुभाणे अल्लाह अञा से ॿियो बि कलाक हां चलो तू सुभाणे अल्लाह ते बाक़ी ॿियो ख़ैर ये न वरी आवाज़ सुभाणे